अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु हाफ़िज़ निज़ामाणी जी ॿी शायरी तव्हांखे ॿुधाईंदासीं जंहिंमें कंहिं माण्हूअ खे रुकावटूं अचनि थियूं ऐं उन्हनि रुकावटुनि खे थुॾे माण्हू अॻिते वधे थो। पोइ कहिड़ा बि मैदान हुजनि, हाफ़िज़ जूं सिटूं आहिनि त असांखे राह में जेॾियूं रुकावटूं आहिनि असांखे कोन थियूं ओॾियूं थकावटूं आहिनि। असांखे राह में जेॾियूं रुकावटूं आहिनि असांखे कोन थियूं ओॾियूं थकावटूं आहिनि। असांखे पंहिंजे भले जो भरम मिले न मिले, इहे ई सूफ़ी अज़म जूं सकाफ़तूं आहिनि। इन्ही जाम जो लाइक़ न तूं हुए वाइज़, इन्ही जाम जो लाइक़ न तूं हुए वाइज़, मगर ही साकी जे हथ जूं सखावतूं आहिनि। वजूद पंहिंजे खे आऊं अञा न पहुतो आहियां, वजूद पंहिंजे खे आऊं अञा न पहुतो आहियां, ऐं तूं साहु वठण लाइ ॾसियूं कहलाइदियूं आहिनि। असीं कंहिं रूह ॾुखियल खे ॾोह सम्झूं था, असीं कंहिं रूह ॾुखियल खे ॾोह सम्झूं था। अड़े तव्हां त रखियूं इंसान सां ॾावतूं आहिनि। हुलाए पाण खे दीन जो हाफ़िज़, हणनि जे दीन खे दाड़ो, हुलाए पाण खे हाफ़िज़, हणनि जे दीन खे दाड़ो। उन्हनि जे ज़हन ते कई को ज़मानतूं आहिनि। असांखे राह में जेॾियूं रुकावटूं आहिनि असांखे कोन थियूं ओॾियूं थकावटूं आहिनि। दोस्तों, मुंहिंजी शायरी पसंदि अचे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। चैनल सब्सक्राइब करण सां छा थींदो, सिर्फ़ु हौसला अफ़ज़ाई थींदी। मूंखे ॾींदा इजाज़त, वरी इंशाअल्लाह मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।